भी दिसा थी तू हिन बंगले में किए थी रही बेनिकाही। निकुर निकुर घर का बाहर। मां हिन घर मां न निकिरंदस। हिन घर मां मुझो जनाज़ो ही निकरी सके तो। जेकॾहिं मूंखे जनाज़ो कढणो पियो न त सभिनि खां पहिरियां तुंहिंजो जनाज़ो कढंदमि। तुंहिंजो हिते रहण नामुमकिन। सदोरी, जेकॾहिं तोखे हिन घर में रहणो आ त फज़ीलत सां रहो। ई जाहिल औरतुनि वारा मकर छॾे ॾे। साइण, मूंखे हिन घर में ही हाणे रहणो आहे। तव्हां यकीन कयो, मां तव्हांजी दिलि सां इज़त कंदी आहियां। त पोइ मुंहिंजे ख़िलाफ़ नातिर जा कन छो थी भरी? तव्हां हिन घर जा वॾा आहियो। मूं समेत घर जा सभु भाती तव्हांजी इज़त कंदा आहिनि। भला मां ही छो कंदसि? मां तव्हांजी इज़त इन करे बि कंदी आहियां त तव्हां इज़त जे लाइक़ु आहियो। जेकॾहिं तव्हां हुकुम कंदव न त मां हेठि ज़मीन ते बि वेही रहंदसि। हा, बाक़ी जेकॾहिं ॻाल्हि कजे बानू जी त मां हुनजी नौकर न आहियां, न ई का मां हुनजी ग़ुलाम आहियां। जहिड़ी बानू हिन घर जी नुंहुं आहे, मां बि तहिड़ी नुंहुं आहियां। इहा ॻाल्हि तव्हां बि ॼाणियो था। बानू ऐं तो में फ़र्क़ु आहे। को फ़र्क़ु नाहे। उहो मूंखां वधीक इज़त वारी नाहे। मां भी न घर जी नुंहुं आहियां। मुझी भी सागी इज्जत आहे, सागी अहमियत आहे। बानो एक अमीर पीए जी धी आहे ऐं तू एक कुलमीअ जी। न न न, फर्क इहो नाहे। फर्क इहो आहे त हू तहां खे मारण थी चाहे ऐं मां तहां खे बचाइण थी चाहियां। इज्जत खे तव्हां दौलत सां न तोड़ियो। मूंखे फ़खुर आहे त मां हिकु कुणमी हारीअ जी धी आहियां ऐं उहो ई कुणमी अन्न उपाईंदो आहे जेको तव्हां सभु खाईंदा आहियो। बहरहाल सदोरी, तोखे बानो जी इज्जत करणी पवंदी, छो त हूअ हिन घर जी वॾी नुंहुं आहे। इज्जत ॾियण वठण वटां आहे। जेकॾहिं हू मुंहिंजी इज्जत कंदी त मां लख दफ़ा जी जी करे हुनजी इज्जत कंदसि। हा, बाक़ी जेकॾहिं हूअ मुंहिंजी बेइज़ती कंदी, मुंहिंजी इज्जत न कंदी त मूंखे बि का ज़रूरत नाहे हुनजी इज्जत करण जी। तूं कॾहिं बि कोन सुधरंदी। शायदि तोखे हिन घर में रहणो ई नाहे। तूं हिन घर जे क़ाबिल ई नाहीं। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।